नाज़रीन ख़बर ॾींदा हलो रोड़ी मां जिते चीफ पेट्रोलिंग ऑफिसर DSP मोटरवे पुलिस M5 सखर मुल्तान वहीदुल कमर जो चवणु आहे त असांजो मक़सदु मुसाफ़िरनि खे सहूलियत फ़राहम करणु आहे। रोड हादसनि खां बचण जे लाइ सभ खां पहिरियों गाॾियुनि जी फिटनेस चेक कई वेंदी आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो रोड़ी मां जिते चीफ पेट्रोलिंग ऑफिसर DSP मोटरवे M5 सखर मुल्तान वहीदुल कमर जो चवणु आहे त असांजो मक़सदु मुसाफ़िरनि खे सहूलियत फ़राहम करणु आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त मुसाफ़िरनि खे रोड हादसनि खां बचायो वञे। इन जा वधीक तफ़सील हासिल कयूं था रोड़ी में असांजे नुमाइंदे मोहम्मद शफ़ीक शेख खान जेको असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे। जी मोहम्मद शफ़ीक शेख इन जा तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल वकार चीफ पेट्रोलिंग ऑफिसर DSP मोटरवे पुलिस M5 सखर मुल्तान मोटरवे वहीदुल कमर चयो आहे त IG मोटरवे कलीम इमाम जी सख़्त हिदायतुनि ऐं क़ौमी शाहरा खे महफ़ूज़ बणाइण वारे स्लोगन ते अमल कंदे जेको रोड सेफ्टी सेमिनार ऐं पेट्रोलिंग सिस्टम खे वधीक मज़बूत बणायो वियो आहे। ऐं मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त वहीदुल कमर चयो आहे त रोड यूज़र्स जे जेके ज़हननि में जेके चालान या ॿिया जेके फटिंग वारा ख़ौफ़दारी आहिनि उन्हनि खे हटाइणो आहे ऐं असांजो फ़क़ति इहो ई मिशन आहे त ट्रांसपोर्टर्स ऐं मुसाफ़िरनि खे जेको आहे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ऐं वकार बिल्कुलु जेको आहे वहीदुल कमर इहो बि चयो आहे त जेकी बि गाॾियूं मैकेनिकल तौर ते अनफिट आहिनि उन्हनि खे जेको आहे असीं मोटरवे ते इन थियण ई न ॾींदा आहियूं।